नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त थर में फितरी सूंह रखंदड़ मोर पखी हिकु भेरो ॿीहर पुरसरार बीमारी में मरण शुरू थी विया आहिनि। डीपले तालुके जे ॻोठ भाडोड़, वेड़ी भील ऐं भर पासे वारे इलाइक़े में 10 मोर पखी मरी विया आहिनि। डीपले तालुके जे ॻोठ भाडोड़, भीलन जे वेड़ी, खारोड़ो खारे में पुरसरार बीमारी जे फैलजण सबब मोर मरण लॻा आहिनि। फितरी सूंह रखंदड़ मोर पखी में पुरसरार बीमारी सबब मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोर मरण लॻा आहिनि। जंगली जीवत खातो अगो निंड में सुतल ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजे ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में रोज़ानो दर्जन मोर पखी मरी रहिया आहिनि, पर को बि इलाज नथो करायो वञे। असांजे ॻोठ में हिकु हफ़्ते में 20 खां वधीक मोर पखी मरी विया आहिनि, पर जंगली जीवत खातो अञा ताईं नोटिस न वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।